بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يسألونك عن الشهر الحرام قتال فيه قل قتال فيه كبير وصد عن سبيل الله وكفر به والمسجد الحرام وإخراج أهله منه أكبر عند الله والفتنة أكبر من القتل ولا يزالون يقاتلونكم حتى يردوكم عن دينكم إن استطاعوا ومن يرتدد منكم عن دينه فيمت وهو كافر فأولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला जिहाद जे फ़र्ज़ हुजण जे मुतालिक़ बयानु फरमायो हो त मुसलमाननि जे मथां पंहिंजो दीनी तशख़ुस बचाइण जे लाइ जिहाद फ़र्ज़ आहे। हरू भरू कंहिं काफ़र कंहिं ग़ैर मुस्लिम सां उन जे घर में वञी करे घुसी कोन विढ़बो। जेको यहूदी आहे पंहिंजे दीन ते ख़ुशि हुजे, जेको नसरानो आहे पंहिंजे दीन नसरानियत वारे ते ख़ुशि हुजे, कोई कहिड़े बि तरीक़े जो आहे पंहिंजे तरीक़े ते ख़ुशि हुजे। मुसलमाननि जे मथां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जेका दीनी तालीम जी पाबंदी ॾिनी आहे, मुसलमान उन दीन जो पाबंद हुजे। पोइ जेकॾहिं मुसलमान खे इस्लाम ते अमल करण जे लाइ जिन जिन शयुनि जी ज़रूरत आहे, मुसलमान इस्लामी कानून ते अमल करण जी कोशिशि कनि था, पोइ यहूदी नसरानी जेकॾहिं उन्हनि जे इन अमल में रुकावट बणिजनि था कंहिं बि तरह सां, त पोइ उनखे चइबो भाई रुकावट न बणिजो, तव्हां पंहिंजे मज़हब ऐं दीन मुताबिक़ आज़ादु आहियो, असां पंहिंजे मज़हब दीन मुताबिक़ आज़ादु आहियूं। रुकावट बणिजंदो त पोइ इख़्तिलाफ़ पैदा थींदो त यादि रखो, तव्हां जेकॾहिं असां सां वेड़ मुक़ाबले में मरी वियो, क़ुर पाक जे ॾसियल कानून मुताबिक़ जहन्नम में पवंदो। असां मरंदासीं त क़ुर ऐं हदीस अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चवे थो शहीद हो, असां शहीदनि जे लाइ मरण सां फ़ौरन जन्नत मिलंदी। असां मौत खां डिॼंदासीं कोन, शहादत जो जज़्बो रखी वठंदासीं। असां शहादत वारे मौत खे पसंदि कंदा आहियूं ऐं तव्हां ख़ाली मौत खां बि डिॼंदव। तंहिंजे करे मुसलमाननि सां मुआदो न अटकायो। तव्हां पंहिंजे अक़ीदे ते ख़ुशि, असां पंहिंजे अक़ीदे ते ख़ुशि। पोइ जे मुड़ी था वञनि त ठीकु, जे नथा मुड़नि ऐं मुआदो अटकाइनि था त पोइ अल्लाह तबारक व ताला हिननि आयतुनि जे ज़रिए मुसलमान खे सेखारियो त हाणे उनखे दीन इस्लाम जी दावत ॾियो। दावत बि ॾिनीसीं, पोइ जे क़बूल कयूं त असांजा भाइर आहिनि। केॾा बि गुनाहगार हुया, सभु गुनाह विया, अल्लाह ताला उनखे नओं बनो करे इस्लाम में दाख़िल कयो। ॼण त माउ जे पेट मां नवां ॼाया, पर जे दीन इस्लाम जी दावत क़बूल नथा कनि, ठीकु आहे, पंहिंजे अक़ीदे ते हुजनि, रुकावट न बणिजनि असांजे दीन इस्लामी कानून में, असां सां इख़्तिलाफ़ न कनि, असांजा हसद साड़ दीनी बुनियादनि ते न कनि, नथा कनि त बि पाड़ेसरी वतनी भाइर आहिनि, पंहिंजे जॻह ते रहंदा। मुसलमाननि जे मुल्क में रहणु चाहिनि था, भले रहनि, ख़िराज ॾींदा, जिज़ियो ॾींदा, टैक्स भरींदा, कानून मुताबिक़, इस्लाम जे कानून मुताबिक़ ॾोह कंदो त उन सां हिसाब थींदो, पकड़ धकड़ थींदी। पोइ जे उहो कानून बि नथा क़बूल कनि त पोइ या त मुल्क छॾे वञनि, जे इहो बि न ऐं जे लड़ण जे लाइ तयारु था थियनि त पोइ मुसलमान खे अल्लाह तबारक व ताला फरमायो त हाणे तव्हांखे इजाज़त, हाणे विढ़ो। साईं विढ़णु त ॾुखियो आहे, अल्लाह से फरमायो ॾुखियो लॻे थो बज़ाहिर, पर तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो दीनी तशख़ुस बरक़रार तॾहिं रहंदो जॾहिं जिहाद जे जज़्बे सां हूंदो, जे न त काफ़िर तव्हांखे कुचले वेंदा, लताड़े वेंदा। गुज़िरियल आयतुनि में जिहाद जो जेको हुकुम हो उनजो ख़ुलासो इहो हो। पोइ अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व ताला हिकिड़े सवाल जे जवाब मुतालिक़ बयानु फरमायो आहे। उहो सवाल जो जवाबु ई आहे
त रिवायत जे अंदरि ईंदो आहे हिन आयत जो शान नुज़ूल बि हीअ आहे त हीअ आयत नाज़िल छो थी हुई, उन वक़्तु कहिड़ा असबाब कहिड़ा वाक़ियात पैदा थिया। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलातो वसलाम जा सहाबी सॻोरा हिकिड़े भेरे कंहिं सफ़र ते वञनि पिया। पोइ हुन सफ़र ते वेंदे वेंदे काफ़रनि सां कंहिं जॻह ते बहस मुबाहिसो थियो। घणो ई टारण जी कोशिशि कयूं पर उहे न टरिया, घणो उन्हनि खां भॼण जी कोशिशि कयूं पर उहे न मुड़िया। मुक़ाबिलो करिणो पियो, न पिया मुक़ाबिलो कनि त मुस्लमाननि खे मारे वञनि। हिननि पंहिंजी जान बचाइण जे लाइ मुक़ाबिलो कयो। पोइ चूंकि मुक़ाबिलो मुस्लमान जेको कंदो आहे उहो ईमानी कुवत सां कंदो आहे न, उहो ॾाढो थींदो आहे। ऐं हू जेके कंदा आहिनि असले जान जे बाज़ूअ जे मुताबिक़त सां कंदा आहिनि। मुस्लमान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो एतिक़ाद दिलि में रखी करे ईमानी कुवत सां मुक़ाबिलो कंदो आहे। मुस्लमाननि पंहिंजो तहफ़ुज़ कंदे हुन सां मुक़ाबिलो कयो त काफ़रनि जो हिकिड़ो माण्हू मरी पियो। हाणे माण्हू मरी पियो, क़ुर पाक पहिरियां ई आकाम बयानु करे छॾिया त बाबा जिहाद बि फ़र्ज़ु आहे तव्हांजे मथां, पर यादि रखो जेके 4 महीना असां तव्हांखे इज़त वारा ॿुधाया आहिनि न, ज़िलक़द, ज़ुल्हज, मुहर्रम ऐं रजब, इहे 4 महीना अल्लाह से फरमायो मूं वटि वॾे इज़त ऐं एतिराम वारा आहिनि। इन्हनि 4 महीननि में जिहाद बि न करियो। हाणे इन्हनि 4 महीननि में दुश्मन तव्हांजे मथां हरू भरू उलर करे चढ़ी थो अचे, नथो मुड़े त पोइ दिफ़ा कंदे तव्हां हुन सां मुक़ाबिलो कजो। जे हू विड़े थो त तव्हां अग्राही न कजो। इहो गुज़रात में बयानु थी चुको आहे। हाणे हेॾा सफ़र जे दौरान सहाबा किराम खां मुक़ाबले में हिकिड़ो माण्हू मरी पियो काफ़रनि जो, त काफ़रनि ख़ुदि ई इहा ॻाल्हि उथारी, अड़े इज़त वारे महीननि में मुस्लमाननि खे बि जिहाद करणु मना हुआ, लड़ाई करणु मना हुआ। हे ॾिस रजब जी 1 तारीख़ थी आहे, 1 तारीख़ ते मुस्लमाननि काफ़रनि जो माण्हू मारियो आहे। सहाबा किराम जॾहिं गौर कयो त हिननि सोचे करे चयो त न भाउ अॼु त जमात सानिया जी 3 तारीख़ आहे, असां विड़िया ई हिन जे करे आहियूं त जमात सानिया जी अञा 3 तारीख़ आहे, रजब सुभाणे थींदो ऐं 3 तारीख़ ताईं इजाज़त आहे, रजब शुरू थियो पोइ इजाज़त कोन्हे। लिहाज़ा हिननि जो ख़्यालु हो त जमात सानिया जी 3 तारीख़ आहे, आख़िरी तारीख़ आहे। पर होॾां चंड रजब जो बीहजी वियो, मुशरिकनि बि एतिराज़ कयो, सहाबा किराम खे अचे खुटको थियो। अल्लाह ताला त हिननि इज़त वारे महीने में मना फरमायो आहे। असां बि त सम्झो हो त जमात सानी जी 29 तारीख़ आहे, पर हाणे थी पियो, हाणे अलाए छा थींदो। हे माण्हू जेको मरी पियो आहे हिन जो छा थींदो? इहा रजब जे पहिरें ॾींहं में असां खां मुक़ाबिलो थी पियो आहे, हाणे हुनजी सज़ा छा थींदी, अलाए छा थींदो। ईअं काफ़रनि बि हुज़ूर जन वटि अची करे एतिराज़ कयो त साईं तव्हांजे मथां त इज़त वारे महीननि में जिहाद मना हुआ न, पोइ तव्हांजे माण्हुनि असांजो हमराह मारियो आहे। साहिबनि सॻोरनि बि अची करे सवाल कयो त साईं असांखां जे थी वियो, असां त 29 तारीख़ सम्झी, पर जे पहिरीं थी पई आहे, अल्लाह जे इल्म में आहे, चंड असांखे नज़र कोन आयो आहे, पर जे पहिरीं थी पई आहे ऐं पोइ असांजी कोताही साबित थिए थी त साईं पोइ छा थींदो। हुननि बि सिखण सम्झण जे लाइ सवाल कयो, हुननि बि एतिराज़ जे लाइ सवाल कयो, काफ़रनि बि। अल्लाह तबारक व तआला जेको जवाबु ॾिनो, इहो जवाबु रुॻो हुन दौर जे काफ़रनि जे इख़्तिलाफ़ खे ख़तमु नथो करे, तव्हां असांजे ज़िंदगीअ जे अक्सर मामलात खे ख़तमु थो करे। जेके मामला तव्हां असांजा उलझल आहिनि, ज़रा तवजो कजो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यसअलूनका अन शहरिल हराम क़ितालिन फी, तोखां पुछनि था इज़त वारे महीननि में लड़ाई क़िताल जिहाद कजे या न कजे, तोखां पुछनि था। चए न कुल, चए न क़ितालुन फी कबीर, इन्हनि इज़त वारे महीननि में लड़ाई करणु वॾो गुनाह आहे, वॾो गुनाह आहे, न कबीर आहे। मनो कयो आहे असां, साईं पोइ थी जो वियो असां खां। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन जो जवाबु तव्हांखे ॾियां थो, पर पहिरियां ही पासो ॿुधो। अल्लाह ताला फरमायो वसद्दुन अन सबीलिल्लाहि व कुफ्रुन बिही वल मस्जिदिल हराम व इख़राजु अहलिही मिन्हु अकबर इंदल्लाहि वल फितनतु अकबर मिनल क़त्ल। हिकिड़े पासे खां मुस्लमाननि खां भुल में इहो खून थी पियो आहे, मुक़ाबिलो दिफ़ा कंदे माण्हू मरी पियो आहे। हिकिड़े पासे खां इहो हुननि जो बज़ाहिर जुर्म नज़र अचे थो, जंहिं ते सभिनी खे सुवाल आहे, सभिनी खे एतिराज़ आहे। अल्लाह से फरमाए थो पहिरियां ॿियो पासो असांजो ॿुधो, पोइ जवाबु चङी तरह सम्झो। हा साईं ॿुधायो ॿियो पासो। अल्लाह से फरमायो इहे मुशरिक पाण वसद्दुन अन सबीलिल्लाह, माण्हुनि खे मुस्लमान थियण खां रोकनि था, माण्हुनि खे निमाज़ काबतुल्लाह शरीफ़ में मस्जिद नबीअ में पढ़ण खां रोकनि था, माण्हुनि खे रोज़े रखण खां रोकनि था, माण्हुनि खे इस्लाम में दाख़िल थियण खां रोकनि था, माण्हुनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी ताबेदारी करण खां रोकनि था। इहो गुनाह कोन्हे। चलो अञा अॻिते
व कुफ्रुम बि वल मस्जिदिल हराम, मस्जिद हराम में अल्लाह ताला जे ज़ात जी इबादत कबी काबतुल्लाह जे चौधारी भी करे। इन्हनि पाण काबतुल्लाह जे अंदर बुत रखी करे अल्लाह जो उन मस्जिद हराम जो तक़द्दुस पामाल कयो इहो ॾोह कोन्हे। उते बुत रखी करे जिते ख़ुदा जी इबादत कजे उते बुतनि जी पूॼा था कनि, इहो ॾोह कोन्हे। चलो अञा अॻिते, व इख़राज अहली मिन्हु अकबर इंदल्लाह, इन मके जा जेके असुल रहाकू आहिनि, जिन जो अबाणो वतन आहे, उन्हनि खे मजबूर कयूं, सख़्तियूं कयूं, उन्हनि सां विढ़िया, उन्हनि ते ज़ोर ज़बरदस्ती कयूं, उन्हनि सां मुक़ाबिलो कयूं, उन्हनि खे मुल्क पंहिंजो मको छॾण ते मजबूर कयूं, इहो ॾोह कोन्हे। जेके असुल हुन जा अहल हक़दार हुया उन्हनि खे उतां लॾायूं, इहो ॾोह कोन्हे। अल्लाह तबारक व तआला फरमायो अकबर इंदल्लाह, मां अल्लाह वटि इहो इन माण्हूअ जे मारण खां बि वॾो जुर्म आहे। हाणे जवाब छा की बीठो, ही त चवनि था त मुस्लमाननि जुर्म कयो आहे, रजब जे पहिरीं तारीख़ इज़त वारे महीननि में तो रजब अचे, इन्हनि इज़त वारे महीननि में जिहाद करणु मना आहे, मुस्लमान इन ॾींहं ते जिहाद करे माण्हू मारियो आहे। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं इहो जुर्म आहे, ठीकु आहे जुर्म आहे, पहिरियां ई चई छॾियईं न त कुल क़ितालुन फ़ीह कबीर, वॾो जुर्म आहे, पर इहो जे वॾो जुर्म आहे त पोइ मुस्लमाननि खे मके मां लॾाइण जुर्म कोन्हे। मुस्लमान मस्जिद हराम में ख़ुदा जी इबादत कंदा आहिनि, काबो अल्लाह जो घर, हुते बुत रखी बुतनि जी पूॼा करणु जुर्म कोन्हे। या माण्हुनि खे अल्लाह जे रस्ते में निकिरण खां रोकणु, इहो जुर्म कोन्हे। घरनि खां माण्हू निमाज़ जे लाइ अचनि था, उनखे रोकनि था, धमकाइनि था, ईंदे त मारींदोमांइ, पोइ इहो जुर्म कोन्हे। अल्लाह साईं फरमायो त मां अल्लाह वटि माण्हू मारण खां बि वॾो जुर्म आहे इहो। साईं पोइ हिनखे थोरनि लफ़्ज़नि में चई ॿुधायो, छा था चओ? अल्लाह ताला फरमायो वल फितनतु अकबरु मिनल क़त्ल, माण्हुनि खे दीनदार थियण खां परे करणु, माण्हुनि खे दीनदार थियण खां रोकणु, रुकावट हुजणु, अल्लाह से फरमाए थो माण्हूअ जे क़त्ल करण खां बि वॾो मूं वटि जुर्म आहे। अहिड़ियूं सूरत हाल पैदा कजनि, अहिड़ी का तरतीब बनाइजे जीअं माण्हू मुस्लमान न थियनि। अल्लाह से फरमाए थो इहा हिकमत अमली, इहा मनसूबाबंदी जेका कजे थी, इहा माण्हूअ जे मारण खां बि वॾो जुर्म आहे त माण्हू मुस्लमान न थियनि। इहे जेके तव्हां तदबीरूं कयो था, इहे जेके रिथो थिया, माण्हुनि खे मुस्लमान थियण खां परे था कयो, इहे अल्लाह वटि खून करण खां बि वॾो जुर्म आहिनि। हाणे मसइलो वाज़े थी पियो त इहे काफ़िर एतिराज़ कीअं था कनि मुस्लमान जे मथां, पाण हुन खां वधीक वॾा मुजरिम आहिनि। हाणे इन इहे लफ़्ज़ असांखे सेखारे छॾियो त एतिराज़ उहो करे जेको पाण पाक हुजे, एतिराज़ उहो करे जेको पाण पाक हुजे, पाण ॾोही न हुजे। मुशरिक पाण ॾोही आहिनि, एतिराज़ मुस्लमाननि ते था कनि। त इज़त वारे महीननि में हिननि मुक़ाबिलो कयो आहे, उन्हनि खे मुक़ाबिले करण ते मजबूर त तव्हां कयो, शुरूआत तव्हां कई आहे, पोइ ॾोह हिननि ते। जीअं मां मिसाल ॾियां हिकिड़ो, शैतान इंसान खे बेकार कीअं बनाईंदो आहे। क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसान खे मैदान माशर में जमा कंदो, शैतान खे बि आणींदो, माण्हुनि खां अल्लाह ताला पुछंदो तव्हां बेकार थियो, छा तव्हां ॾे मुंहिंजो नबी कोन आयो? साईं आयो। तव्हां ॾे मुंहिंजो क़ुर ॿुधाइण वारा कोन आया? साईं आया। हदीस ॿुधाइण वारा कोन आया? क़ुर सेखारण वारा कोन आया? साईं आया। जन्नत जहन्नम जे बयानु करण वारा कोन आया? साईं आया। साईं सज़ा ऐं क़बर हिसाब किताब जे बयानु करण वारा माण्हू कोन आया? आया। कोन सुधरियो तव्हां छो? कोन मञियो क़ुर खे, कोन सिखियो, ज़िंदगी कोन संवारियो छो? सवाल थींदो, अल्लाह ताला पुछंदो। पोइ इंसान ॻोल्हींदा, शैतान खे ॻोल्हे, साईं हे शैतान, हिन असांखे खारियो, हिन असांखे बेकार बनायो, हिन असांखे वेड़ायो, हिन असांखे खूनरेज़ीअ ते मजबूर कयो। शैतान चवंदो साईं मां किथे, साबित करे कोई त मां कंहिंखे ॿांह खां वठी करे ज़ोरीअ गेलियो, मां रुगो कन में रुगो सुरबाट कयोमांसि त चोरीअ में फ़ाइदो अथई, ज़िना में फ़ाइदो अथई, कन में रुगो ईअं सुरबाट कयोमांसि, फुस फुस कयोमांसि कन में, पाण वञी करे मोहकारो कयईं, पंहिंजी दिलि दिमाग़ अगरि भरियल हुअसि गुनाहनि सां, मूं ते थो हाणे, मां को हथ सां वठी करे चोरी कराईमांसि, हथ सां वठी करे शराब ज़िना पियारीमांसि, मां अहिड़ा ॾोह कोन कया, मां रुगो थोरो ख़्यालु दिमाग़ ते ॾिनोमांसि, दौड़ी वञी करे इहे बुराईअ जा कम कयईं। पोइ ॿियो पासो ॾिसो, क़ुर ॿुधाइण वारा, वक़्त जो पैगंबर, नबी सालिह, सिद्दीक़, शहीद, उहे ज़ोरी मस्जिद में गेल ईंदा, न त बि कोन वेंदा।
उहे ज़ोरी क़ुरान सेखारींदा न त बि कोन सुधरंदा, मारे कुटे बि सेखारण जी कोशिशि कंदा त बि कोन सुधरंदा। मां त रुॻो फुस्को कयोमांसि कन ते, सुस पुस कईमांसि त पाण ख़राबु कयो। ॾोह मुंहिंजो वधीक की न हिननि जो अॻ ई पंहिंजे दिलि में बुरायूं सोचूं वेठा। मां रुॻो बसि इशारो कयोमांसि त पाओ वञी खाधऊं। मूं ते छा जी था ओलो रखनि। इंसान जो कंधु झुकी वेंदो, चवंदो चवे त सच थो। शैतान ॿी ॻाल्हि में, अरे भला तव्हां विड़िया उछो खून रेज़ियूं छो कयव? साईं शैतान उभारियो असांखे। शैतान कीअं उभारियो? शैतान चवंदो साईं मां न, मां रुॻो हीअं कयो, माखीअ मां रुॻो आंगुर ॿोड़े मां भित ते आई। मां इहो कयो, मां माखीअ मां आंगुर ॿोड़े रुॻो भित ते आई, मां त कुझु कोन कयो। शैतान जान छॾाईंदो। कीअं जो जान छॾाए? हाणे ॾिसजो तदबीर शैतान जी हराम पाई। माखीअ मां आंगुर ॿोड़े भित ते हयईं, भित ते माखी जो लॻी त मक्खी आई, माखीअ ते मक्खी आई, माकोड़ो आयो, मक्खी ऐं माकोड़े मिठाण ते किरड़ी आई, मक्खी खे खाइण, माकोड़े खे खाइण। किरड़ीअ खे ॿिलीअ ॾिठो त ॿिली आई, ॿिली जॾहिं आई त किरड़ीअ ते, त ॿिलीअ खे कुते ॾिठो त कुतो आयो। जॾहिं कुते ॿिलीअ खे धकु हयो तॾहिं कुते जे मालिक ॿिलीअ जो मालिक कुते खे धकु हयो। कुते खे जॾहिं धकु लॻी पियो त कुते जो मालिक ॿिली वारे मालिक सां विड़ियो त मुंहिंजे कुते खे धकु छो आई? हिन चयो त मुंहिंजे ॿिलीअ खे तुंहिंजे कुते छो चकु पातो? हाणे हे ॿई पाण में विड़िया त तव्हां खून रेज़ थी वियूं। शैतान चवंदो साईं मां छा कयो? मां रुॻो मिठाईअ मां माखीअ मां आंगुर ॿोड़े करे भित ते आई, मां रुॻो इहो कमु कयो। क़ुरान कसम हेॾो वॾो मां कोन हिनखे विड़ायो। जे माखी मिठाण भित ते रखणु ॾोह आहे, इहो जुर्म आहे खून रेज़ीअ जे ॾोह, पोइ मां ॾोही ईअं जान छॾाईंदो, एॾो हरामी आहे। पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इहे मुशरिकाणियूं जेके सोचूं ऐं तदबीरूं आहिनि न, इहे बि ज़रा शैतानी फ़िक्र वारियूं अथव। पाण माण्हुनि खे मुस्लमान थियण खां रोकनि था। मके मां मुंहिंजे नबी ऐं साहबनि सगोरनि खे कढण ते मजबूर कयूं, लॾायूं। जेके असुल उतां जा रहाकू आहे, काबतुल्लाह में ख़ुदा जी इबादत कबी आहे, हिननि बुत रखी करे उतां जी पूॼा शुरू कई आहे। इहे ॾोह नज़र कोन था अचनि न, वरी मुस्लमाननि ते था ॾोह साबित करण जी कोशिशि कनि त इज़त वारे महीने में रजब में हिननि जिहाद कयो। लफ़्ज़ त बज़ाहिर उन दौर जे झगड़े खे ख़तमु करण जे लाइ हुया, पर जॾहिं तवजो कयोसीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं हिन लफ़्ज़ असांखे सेखारे छॾियूं त दुनिया जे ज़िंदगीअ में इंसान जो पंहिंजो वजूद वॾनि वॾनि ऐबनि सां भरियल हूंदो आहे। अंदर जी ख़बर उन बंदे खे हूंदी आहे, ॿियो ख़ुदा जे ज़ात खे हूंदी आहे त तन्हाईअ में केतिरो मुख़लिस आहे, तन्हाईअ जे कहिड़नि वॾनि वॾनि ॾोहनि में जुर्मनि में मुलवस आहे। माण्हुनि खे ख़बर कोन्हे, पर कंहिं माण्हूअ वटां रुॻो थोरी का कमज़ोरी नज़र ईंदी न, उनखे चोरीअ खां वॾे जुर्म जेॾो दां ऐं शोर मचाए करे उन ते साबित करण जी कोशिशि कंदो। पाण में अंदरि वॾा ॾोह अथसि, उनखे लिकायूं ॿिए खे साबित करण जी कोशिशि कंदो। हीअ क़ुरान पाक जा लफ़्ज़ उन बंदे खे अंदरूनी तौर ते सेखारे विया त बाना ॿियनि जे ऐबनि खे ज़ाहिर करण साबित करण खां पहिरियां पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिसजां। मथां तुंहिंजे अंदरि तुंहिंजे वजूद में वॾा ॾोह हुजनि, कंहिं ॿिए जे ॾोह खे साबित करण खां पहिरियां पंहिंजे वजूद खे ज़रा नज़र पाइजां, जाती पाए ॾिसजां। पंहिंजे ॾोहनि ते नज़र पवंदई तॾहिं ॿियनि जा ऐब तोखे नज़र ई न ईंदा। ऐं सच पच तॾहिं त बुज़ुर्गनि चयो आहे न, जेको माण्हू हमेशह पंहिंजे ऐबनि ते नज़र रखंदड़ हूंदो न, उनखे ॿियनि जा ऐब नज़र ई न ईंदा। जेको वरी पराए ऐबनि खे रुॻो ॻोल्हींदो रहंदो, उनखे पंहिंजा वॾा वॾा ॾोह बि नज़र न ईंदा। इहा वॾी नाकामी आहे क़ुरान पाक जे हिन आयत जे उसूल मुताबिक़ त जेको पाण ॾोहारी हुजे, जीअं न पोइ सिंधीअ में चवंदा आहिनि त में हुई हिकिड़ी सॼी कारी, ॿिए जो हुयो रुॻो पुछकारो, त हीअ पई चएसि त हल पुछकारी। ऐं पाण असांजो मुआशिरे में रवैयो ई हूंदो आहे हिक ॿिए सां। हालांकि ही क़ुरान पाक जूं आयतूं सेखारनि थियूं त भाई पंहिंजे अमलनि कोताहिनि बुछड़ाइनि बुराइनि खे सुधारण जी कोशिशि कंदा कयो, ॿियनि जे ऐबनि खे न परचारियो, ॿियनि जे ऐबनि खे ढकियो जीअं ख़ुदा तव्हांजे ऐबनि खे ढकियो आहे। जे ॿियनि जे ऐबनि खे रुसवा कंदव, ख़ुदा घर वेठे रुसवा कंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जेको ॿियनि जा ऐब उघाड़ींदो, ख़ुदा घर वेठे हुनखे रुसवा कंदो। तंहिंजे करे पर्दा दरी कजे, ॿियनि जे ऐबनि खे ढकिजे। ऐं जेकॾहिं ॿिए कंहिंखां कोताही थी बि वञे त दरगुज़र कजे। नाहे दरगुज़र करण जहिड़ी न, अगरि हल करण जहिड़ी ॻाल्हि आहे त तन्हाईअ सां कजे, छो त कोई इंसान ऐबनि खां आजो कोन्हे, कोई पाक कोन्हे। हीअ आयतूं सेखारे वियूं उसूल हिकिड़े सां त इंसान पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे। पोइ हाणे अल्लाह ताला हुन साॻे मौज़ूअ खे बरक़रार रखंदे फरमायो, सुहिणा नबी इहे काफ़र पाण वॾा ॾोह कनि था, पर मुस्लमाननि जो रुॻो हिन इज़त वारे महीने में जिहाद तो हिनखे बुरो नज़र अचे। पर ॿुध साईं जी क़ुर्बान वञा ॿुधायो
अल्लाह से फरमायो वला यज़ालूना युक़ातिलूनकुम हत्ता यरुद्दूकुम अन दीनिकुम इन इस्तताऊ। ये काफ़र तव्हां सां हमेशा हमेशा विढ़ंदा ईंदा, मुक़ाबिलो कंदा ईंदा, कोन छॾींदव पचर। वक़्फ़े सां मुक़ाबिलो कंदा ईंदा, लड़ंदा ईंदा, जिहाद कंदा ईंदा, तेसीं ताईं तव्हां सां लड़ंदा ईंदा जेसिताईं तव्हांखे पंहिंजे अक़ीदे दीन ईमान इस्लाम वारे तां फेराए मुर्तद या यहूदी नसरानो न बणाए। लड़ंदा ईंदा तव्हां सां साईं, एसी ताईं असां सां जिहाद कंदा, विढ़ंदा, ज़ोरी मुक़ाबिलो कंदा। अल्लाह से फरमायो हाओ रब जी ज़ात मुस्लमाननि खे चई छॾियो त तव्हां सां विढ़ंदा ईंदा, कोन छॾींदा। ॾिसो वाकई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात खे 1400 साल गुज़रिया आहिनि, अॼु बि उहे साॻा ई इसराइली यहूदी ऐं नसरानी गॾिजी करे मुस्लमाननि खे दीन तां फैलाइण जी कोशिशि कनि पिया या कोन पिया कनि। अॼु बि कादियानी क़िस्म जा माण्हू मुस्लमाननि खे पंहिंजे ज़ाहिरी तौर ते एनजीओज़ वारा कंपनियुनि वग़ैरह जे लालचुनि में, ड्यूटियुनि जे लालचुनि में, शादियुनि जे लालचुनि में माण्हूअ खे खणी पंहिंजो करे उनखे मजबूर करे पोइ चवण से था त हाणे असां वारो अक़ीदो कादियानियत वारो अख़्तियार कर, जे न त भई सभु ॻाल्हियूं असांजो छॾ। हाणे माण्हू त मिठाणो खाई चखी करे मजबूर थियो न, जॾहिं मजबूर थी पियो तॾहिं चवंदो त हाणे भला घर वारी कीअं छॾियां, इहे ड्यूटियूं धंधा कारोबार कीअं छॾियां, इहे सणभा लोला कीअं छॾियां, तंहिंजे करे बसि ईअं ई सही। पोइ मजबूरन उहो माण्हू मुर्तद या यहूदी या नसरानी या कादियानी थी थो पवे। त क़ुर पाक जो चयो अॼु ताईं आयतूं क़ुर पाक जूं सच आहिनि। त माण्हू इन ॻाल्हि ते नज़र रखे त मूंखे जेको माण्हू गैर अक़ीदे जो आहे, गैर इस्लामी ज़हन जो माण्हू आहे, मूंखे न एॾी वॾी वॾी ऑफर ॾेई करे पंहिंजे वेझो थो करे, किथे ईअं त न आहे त हिननि जी ऑफरुनि जे पोयां मुंहिंजे अक़ीदे फेराइण जो मंसूबो आहे। इहो ज़हन रखे, किथे ईअं त कोन्हे त मूंखे पंहिंजे दीन इस्लाम तां तिरकाईंदो कंहिं महिल बि, इहो ज़हन रखे। पोइ तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे न, शेख सादी रहमतुल्लाह अलैह बि लिखियो आहे त भली बुख भरम जी शाल न वञे शान, इज़त सां ज़िंदगी गुज़ारिजे, चाहे थोरे थके ते छो न किफ़ायत कजे। उन दौलत खां इहा इज़त गुरबत वारी मिसकीनी वारी ज़िंदगी भली आहे जेका दीन इस्लाम इज़त सां गुज़रे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, गोया के सम्झण जे लाइ हिकिड़ो ॼणो त सुवाल पे पैदा थिए, साईं इहे त कोन छॾींदा यहूदी नसरानी जेसिताईं असांखे अक़ीदे तां फेराइनि न, जे असां ते क़ाबू पाए वञनि, कंट्रोल करे वञनि त फेराए बि ईंदा, पर जेकॾहिं असां मां को फिरी वियो त पोइ, दीन ईमान तां फिरी वियो त पोइ अल्लाह से फरमायो वमन यर्तदिद मिनकुम अन दीनी, तव्हां मां जेको पंहिंजे दीन तां फिरियो उनखे असां मुर्तद सॾींदा आहियूं, मुर्तद सॾींदा आहियूं। साईं पोइ मुर्तद थी वियो त पोइ अल्लाह से फरमाए थो फयमुत वहुव काफ़िर, मुर्तद थियो त काफ़िर सॾींदासीं। इन कुफर जी हालत में मरी वियो त काफ़िर आहे, काफ़िर थी मरी वियो फउलाइका हबितत अमालुहुम फिद दुनिया वल आखिरह। जेके मुस्लमान हुजण वक़्तु इन अमल कया, नमाज़ूं रोज़ा ज़िक्र तिलावतूं इस्तिग़फ़ारूं ख़ैर ख़ैरातूं कयूं, हज ज़कातूं अदा कयूं, इहे सभु जो सभु हुन जा चट थी वेंदा, छो त आख़िर में मुर्तद थियो आहे न, इस्लाम तां फिरी वियो आहे। इस्लाम वारी हालत में जेके अमल कया आहिनि उहे सभु चट। औलाइका अस्हाबुन नार, अल्लाह से फरमायो इहे जहन्नम में थी पवंदा, हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे हमेशह हमेशह जहन्नम में रहंदा। हाणे हितां हिकिड़ो मसइलो साबित थियो, जेको माण्हू इस्लाम तां फिरी मुर्तद थी वियो, कादियानी थियो, यहूदी थियो, नसरानी थियो, इब्तिदा खां ई जेको यहूदी ऐं नसरानी आहे उन सां को जहिड़ो ई कोन्हे। अबा उथंदे खां अबे ॾाढे इन तरीक़े ते आहे, क़ुर चवे थो छॾे ॾियोसि पंहिंजे दीन ते हुजे भले, कोई हुन सां इख़्तिलाफ़ कोन्हे। मुल्क मुस्लमाननि जे जेकॾहिं रहंदो जिज़ियो अदा कंदो, पर जेकॾहिं हाणे मुस्लमान थी करे वरी फिरियो आहे, इन कई आहे दीन सां बग़ावत, इन कई आहे दीन इस्लाम सां मस्करी। इहा मस्करी अल्लाह ताला फरमाए थो असां दीन सां बर्दाश्त कोन कंदासीं। हाणे इहो मुर्तद वाजिबुल क़त्ल आहे, जिथे नज़र अचेव क़त्ल कयोसि, न ॾिसो ॾींहं खे न ॾिसो राति खे, हणोसि बसि मारियोसि। इन जे करे इहो एॾो वॾो सख़्तु हुकुम ॾिनो वियो त जीअं को मुर्तद थियण जो सोचे बि न त मुर्तद थींदुसि त मरंदुसि। कादियानी छो था डिॼंदा वतन, छो था लिखंदा वतन, इन जे करे त इस्लाम सेखारियो आहे त हिनखे हणो गोली, हिनखे मारियो बसि। पर चूंकि अॼुकल्ह कानून इस्लामी कोन्हे को, असां वारो कानून अहिड़ो आहे जेको ग़रीब जे लाइ आहे, अमीर जे लाइ कोन्हे, जेको मज़लूम जे लाइ आहे, ॾाढे जे लाइ कोन्हे। पोइ इन जे करे इन कानून जे हाथों माण्हू मजबूर आहिनि, नथा इस्लामी कानून खे अपनाए सघनि, न के अमल करे सघनि, और न त हुकुम अल्लाह ताला फरमाए थो इहो आहे। पोइ जॾहिं माण्हू मुर्तद थी वियो, हिकु त हुनजा अमल सभु चट थी वेंदा। ॿिए नंबर ते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुनजो मुस्लमान औरत सां निकाह हूंदो त मुर्तद सण सां ई निकाह ख़तमु। ॿियो मसइलो ई त जेकॾहिं हुनजो पीउ को चाचो को भाउ वफ़ात करे वियो, मीरास में हिनखे हिसो कोन मिलंदो, छो त मीरास मां हिसो मुस्लमान खे मिलंदो आहे, इस्लाम खां फिरी वियो। ॿ
टे नंबर ते त नमाज़ रोज़ा जेके पढ़िया सभु चट हिन जे अमालनामे में सवाबु कोन हूंदो। चौथे नंबर में मसइलो इहा मरी वियो त मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में कोन दफ़नाइबो, काफ़रनि जे क़ब्रिस्तान में दफ़नायोसि। पंजे नंबर ते इहा त मर्द जेकॾहिं मुर्तद थियो आहे उनखे क़तल कबो, उते ई जिते हथ अचे उनखे क़तल कबो। पर औरत जेकॾहिं मुर्तद थी आहे त पोइ उन औरत खे क़ैद करे छॾिबो। जेसि ताईं जेरी आहे तेसि ताईं हिनखे क़ैद में रखिबो, जंहिं हिन क़ैद वारी सज़ा काटींदे मरे, छॾिबोसि न, कंहिं बि तरह सां हुनखे आज़ादु कोन कबो। हा या त मुस्लमान खे इस्लाम ते फिरी अचे। हाणे सवाल पैदा थियो इहो, हिकिड़ो माण्हू मुस्लमान हुयो, कुझु वक़्तु वरी मुर्तद थी वियो, इस्लाम तां फिरी वियो, हाणे ख़ौफ़ ख़तरे जे करे हिनखे पछाड़ी सुजी आहे, क़यामत क़बर हिसाब सुजी वियो अथसि, हाणे वरी मुस्लमान थियो आहे। साईं जेके इस्लाम वारी हालत में पहिरियां अमल कया आहिनि, मुर्तद थियण खां बि पहिरियां, उहे अमल हिन जा भला कारगर थींदा। हाणे मुस्लमान जो थियो आहे, उलमा मुहद्दिसीन हुन ते बहस लिखियो आहे। काफ़ी बुज़ुर्गनि चयो आहे त न हुन जा चट आहिनि, क़ुर पाक चयो आहे चट त चट। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हिन ॻाल्हि खे तस्लीम न कंदो आहे, छोकी इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह बे इल्म जो हिकिड़ो चोथों पाहो आहे, उन पंहिंजे निस्बत सां दलाल कुझु बयानु फरमाइनि। उहो चवंदो आहे त अल्लाह ताला जे ज़ात में उमेद आहे, मुस्लमान थियण खां पोइ हुन जा उहे अमल जेके पहिरियां कया ऐं इस्लाम जी हालत में अल्लाह ताला हुनखे मोटाए ॾींदो। अल्लाह ताला जी रहमत कुशादी आहे, जेकॾहिं मोटाए ॾे त। जे नथो इस्लाम तां फिरण खां पोइ मुर्तद थियो आहे, वरी इस्लाम ते नथो अचे त फ़िलहाल हुन जा अमल इहे आहिनि त हुनखे अमल बि चट, निकाह बि ख़तमु, मीरास मां हिसो ख़तमु, नमाज़ रोज़ो ख़तमु, मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न न थींदो, जिते नज़र आयो हुनखे मारे वेंदो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ सही सम्झण जी, उन खां पोइ सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।